वज़ीर सिंध असेंबली में माली साल 2026-27 जे लाइ 3,562 अरब रुपयनि जी बजट पेश करे छॾी आहे, जंहिंमें ख़र्चनि जो काथो 2,142 अरब रुपया लॻायो वियो आहे ऐं पघारुनि ऐं पेंशन में 7% वाध जो ऐलान कयो वियो आहे। बजट जो 50% हिसो पघारुनि ऐं पेंशन जे लाइ मुख़्तस कयो वियो आहे। इन खां अलावा तरक़ियाती मंसूबनि जे लाइ 720 अरब रुपया, तालीम जे लाइ 620 अरब रुपया, सिहत जे लाइ 393 अरब 16 करोड़ रुपया रखिया विया आहिनि। मकानी इदारनि जे लाइ 306 अरब रुपया ऐं अमन अमान जी सूरत हाल जे लाइ 222 अरब 30 करोड़ रुपया मुख़्तस कया विया आहिनि। आपाशी खाते जे लाइ 41.1 अरब रुपया, तवानाई जे लाइ 66.48 अरब रुपया ऐं ज़राअत जे लाइ 38.22 अरब रुपया रखिया विया आहिनि। इन खां अलावा मकानी इदारनि जे लाइ 155 अरब रुपया, लाइव स्टॉक ऐं फिशरीज़ जे लाइ 11.6 अरब रुपया, कानून ऐं पार्लियामेंटी मामलनि जे लाइ 27 अरब रुपया ऐं वर्क्स एंड सर्विस जे लाइ 18.291 अरब रुपया रखिया विया आहिनि। नाज़रीन, वॾे वज़ीर सिंध असेंबली में माली साल 2026-27 जे लाइ 3,562 अरब रुपयनि जी बजट पेश करे छॾी आहे। ख़र्चनि जो काथो 2,142 अरब रुपया लॻायो वियो। पघारुनि ऐं पेंशन में 7% वाध जो ऐलान कयो वियो आहे ऐं बजट जो 50% हिसो पघारुनि ऐं पेंशन जे लाइ मुख़्तस कयो वियो आहे। तरक़ियाती मंसूबनि जे लाइ 720 अरब रुपया रखिया विया आहिनि ऐं इन खां अलावा तालीम जे लाइ 620 अरब रुपया, सिहत जे लाइ 393 अरब रुपया ऐं 16 करोड़ रुपया मुख़्तस कया विया आहिनि। मकानी इदारनि जे लाइ 306 अरब रुपया, अमन अमान जे लाइ 222 अरब 30 करोड़ रुपया, आपाशी खाते जे लाइ 41.1 अरब रुपया, तवानाई जे लाइ 66.48 अरब रुपया, ज़राअत जे लाइ 38.22 अरब रुपया रखिया विया आहिनि। नाज़रीन, ज़िक्र कयूं पिया कानूनी पार्लियामेंटी मामलनि जे लाइ 27 अरब रुपया ऐं वर्क्स एंड सर्विस जे लाइ 18.291 अरब रुपया रखिया विया आहिनि। नाज़रीन, ज़िक्र कयूं पिया सिंध असेंबली में अॼु बजट पेश कई वई आहे। वॾे वज़ीर सिंध असेंबली में माली साल 2026-27 जे लाइ 3,562 अरब रुपयनि जी बजट पेश कई वई आहे, जंहिंमें ख़र्चनि जो काथो 2,142 अरब रुपया लॻायो वियो आहे ऐं पघारुनि ऐं पेंशन्स में 7% वाध जो ऐलान कयो वियो आहे।